हालाणी भेरिया रोड जे सदाम खासकेली के बाअसर पीपल्स पार्टी जे यूसी चेयरमैन ज़फ़र कीरियो जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ प्रेस क्लब हालाणी आॾो पाकिस्तान खासकेली राजूड़ी इतिहाद पारां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि क़ाबिल खासकेली कामरेड अली गौहर ॻाल्हाईंदे चयो त सदाम खासकेली बल्दियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी उम्मीदवार जे साम्हूं फार्म भरायो हो। उन तां मच्छर जी यूसी चेयरमैन ज़फ़र कीरियो ऐं सदस्य भाइरनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई कंदे सदाम खासकेली उन जे भाइरनि ऐं सोटनि ते भेरिया रोड थाणे ते 16 प्लेटूं चोरी करण जी कूड़ी FIR दाख़िल कराई आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। हिननि जो त ज़फ़र कीरियो कूड़नि केसनि में फासाए उन्हनि खे मारणु चाहे थो। हिननि जो त सदाम खासकेली सिहत जे शोबे सां वाॻियल आहे। इन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।